किताबन सां दोस्ती, इल्म सां वाबस्तगी ऐं तारीख़ खे महफ़ूज़ रखण लाइ लाइब्रेरी हमेशा खां अहम किरदारु अदा कंदी रही आहे। पर हाणे टेक्नोलॉजी जे दौर में लाइब्रेरी सिर्फ़ हिकु इमारत या किताबनि जी अलमारियुनि ताईं महदूद नाहे रही। सिंध हुकूमत जे सक़ाफ़त, सयाहत, नवादरात ऐं आर्काइव्स खाते पारां क़ाइमु कयल ई लाइब्रेरी सिंध जे इल्मी, अदबी, सक़ाफ़ती ऐं तारीख़ी मवाद खे डिजिटल दुनिया सां ॻंढण जी हिकु अहम कोशिश आहे, जिते शागिर्द, उस्ताद, मुहक़िक़, लेखक ऐं आम पढ़ंदड़ घर वेठे मुख़्तलिफ़ ऑनलाइन वसीलनि ताईं रसाई हासिल करे सघनि था। हिकु वक़्तु हो जॾहिं कंहिं नायाब किताब, पुराणे दस्तावेज़ या तहक़ीक़ी मवाद जी ॻोल्हा लाइ लाइब्रेरी वञणो पवंदो हो। कलाकनि जा कलाक किताबनि जे अलमारियुनि में गुज़ारणा पवंदा हुआ ऐं केतिरा ई भेरा घुर्बल मवाद आसानी सां दस्तियाब न हूंदो हो। पर डिजिटल दौर हिन सूरतहाल खे तब्दील करे छॾियो आहे। सिंध हुकूमत जे सक़ाफ़त, सयाहत, नवादात ऐं आर्काइव्स खाते 2020 में सिंध जी पहिरीं ई लाइब्रेरी क़ाइमु कई, जंहिंजो मक़सदु लाइब्रेरी ऐं आर्काइव्स जे ख़िदमतुनि खे जदीद डिजिटल निज़ाम सां ॻंढणु हो। सिंध ई लाइब्रेरी ज़रिए सार्फ़िन खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी ऑनलाइन इल्मी ऐं अदबी मवाद ताईं रसाई फ़राहम कई वञे थी। हिन डिजिटल प्लेटफॉर्म ते ऑनलाइन कोर्सिस, ऑनलाइन अख़बारूं, तहक़ीक़ी मवाद, मक़ामी PDF किताब, ओपन सोर्स डेटाबेस ऐं मल्टीमीडिया वसीला मौजूदु आहिनि। यानी पढ़ंदड़ लाइ किताब जी ॻोल्हा हाणे सिर्फ़ लाइब्रेरी जी इमारत ताईं महदूद नाहे रही, पर इंटरनेट ज़रिए इल्म ताईं रसाई मुमकिन बणाई वई आहे। सिंध जी पंहिंजी ॿोली ऐं अदब लाइ बि हिन ई लाइब्रेरी में अहम मवाद मौजूदु आहे। सिंधी अदब, शाइरी, सक़ाफ़त, तहक़ीक़, सूफ़ी फ़िक्र, मौसीक़ी, आसार क़दीमा ऐं शाह लतीफ़ जे फ़िक्र सां लाॻापियल मवाद खे डिजिटल सूरत में पेश कयो वियो आहे। ई लाइब्रेरी जी मौज़ूआती फ़हरिस्त में आर्कियोलॉजी, सक़ाफ़त, म्यूज़िक, अदब, रिसर्च ऐं लतीफ़ात जहिड़ा शोबा शामिल आहिनि। सिर्फ़ सिंधी अदब ई न, पर मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जी डिक्शनरियुनि ताईं बि ऑनलाइन रसाई फ़राहम कई वई आहे। अहिड़ी सहूलियत ख़ासि तौर ते शागिर्दनि, तहक़ीक़ कंदड़नि, तर्जुमो कंदड़नि, लेखकनि ऐं ॿोली ते कमु कंदड़ माण्हुनि लाइ अहम बणिजी सघे थी। सिंध हुकूमत जी पब्लिक लाइब्रेरियुनि जो फिज़िकल नेटवर्क बि ई लाइब्रेरी सां गॾु कमु करे रहियो आहे। सक़ाफ़त खाते मूजिबि सिंध में 42 पब्लिक लाइब्रेरियुनि जो नेटवर्क मौजूदु आहे, जिते रोज़ानो हज़ारें शागिर्द ऐं इल्म जा तलबगार किताबनि, जर्नल्स, तहक़ीक़ी मवाद ऐं डिजिटल वसीलनि मां फ़ाइदो वठनि था। हुकूमत जो मक़सदु लाइब्रेरी जी सहूलियत खे वधीक इलाइक़नि, ख़ासि तौर ते तालुके सतह ताईं पहुचाइण पिणु आहे, त जीअं शहरी ऐं ॿहिराड़ी वारनि इलाइक़नि जे माण्हुनि विच में इल्म ताईं रसाई जो फ़र्क़ु घटिजी सघे। ई लाइब्रेरी जो हिकु अहम पासो सिंध जी तारीख़ ऐं दस्तावेज़ी विरसे खे महफ़ूज़ करणु पिणु आहे। सिंध आर्काइव्स ज़रिए सिंध जी तारीख़ी दस्तावेज़नि ऐं विरसे खे महफ़ूज़ करण सां गॾु उन्हनि जी डिजिटल कापियुनि खे मुस्तक़बिल में दुनिया जे माण्हुनि ताईं ऑनलाइन पहुचाइण जो मक़सदु पिणु रखियो वियो आहे। यानी सदियनि जी तारीख़, अदब ऐं इल्म खे रुगो अलमारियुनि में महफ़ूज़ रखण बदिरां डिजिटल दुनिया में महफ़ूज़ करण जी कोशिश कई पई वञे। ई लाइब्रेरी में आलमी ओपन सोर्स लाइब्रेरियन ऐं ॿियनि ऑनलाइन इल्मी वसीलनि सां ॻंढिजण जी सहूलियत पिणु मौजूदु आहे। सिंध हुकूमत जे सक़ाफ़त खाते मूजिबि हिन निज़ाम ज़रिए आलमी मालूमाती वसीलनि खे हिकु गॾियल प्लेटफॉर्म सां ॻंढण जी कोशिश कई वई आहे, जंहिंसां सिंध जा पढ़ंदड़ दुनिया जे इल्मी मवाद ताईं वधीक आसानी सां पहुची सघनि था। हीउ निज़ाम ख़ासि तौर ते उन्हनि शागिर्दनि, तहक़ीक़ कंदड़नि लाइ फ़ाइदेमंद थी सघे थो, जेकी जदीद तहक़ीक़, जर्नल्स ऐं आलमी इल्मी मवाद ताईं रसाई चाहिनि था। ई लाइब्रेरी जो तसवुरु हाणे सिर्फ़ किताबनि सां भरियल हिकु कमरे ताईं महदूद नाहे रहियो। सिंध हुकूमत जी ई लाइब्रेरी इन तसवुर खे डिजिटल दुनिया सां ॻंढण जी कोशिश आहे। सिंधी अदब खां वठी तारीख़, सक़ाफ़त ऐं लुग़तनि ताईं मुख़्तलिफ़ वसीला हिकु ऑनलाइन प्लेटफॉर्म ते दस्तियाब आहिनि। सिंध जी क़दीम तहज़ीब, हज़ारें सालनि जी तारीख़, शाह लतीफ़ जी शाइरी, सिंधी अदब ऐं इल्मी वरसो सिंध जी सुञाणप जो अहम हिसो आहे। ई लाइब्रेरी इन विरसे खे जदीद टेक्नोलॉजी सां ॻंढण जो हिकु क़दम आहे। हितां इल्म जी दुनिया ताईं रसाई लाइ न डिघो सफ़र घुर्बल आहे, न ई किताबनि जी ॻोल्हा में कलाकनि जा कलाक गुज़ारणा पवनि था।